बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अजीज़ान गिरामी बरादरान इस्लाम, पूरी जमात सगोरी सही ज़ैद कॉलोनी वारा नबी सिंह जा उम्मती उम्मतियाणियूं अल्लाह ताला जा बाना ऐं बानियूं दिल जी गहराई सां ईमानी जज़्बे सां दरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا ضد له ولا ند له ولا مثل له ولا مثيل له ولا شبه له ولا شبيه له ولا وزير له ولا نذير له ونشهد أن سيدنا وحبيبنا ونبينا ونبينا محمدا عبده ورسوله الذي أرسله إلى كافة للناس بشيرا ونذيرا بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. فأعوذ بالله من الشيطان الرجيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. أعوذ بالله من
मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हाकुमुत तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर। कल्ला सौफ तालमून सुम्मा कल्ला सौफ तालमून। कल्ला लौ तालमून इल्मल यक़ीन। कल्ला लौ तालमून इल्मल यक़ीन। कल्ला लौ तालमून इल्मल यक़ीन लतरवुन्नल जहीम सुम्मा लतरवुन्नहा सुम्मा लतरवुन्नहा ऐनल यक़ीन। सुम्मा लतरवुन्नहा ऐनल यक़ीन। सुम्मा लतुस्अलुन्न यौमइज़िन अनिन नईम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अजीज़ान गिरामी, बरादरान इस्लाम ऐं मौजूद हाज़रीन, अल्लाह ताला जल जलालहू अॼोकी रात तव्हां जमात सबूरी जे मथां, मुसलमान भाइरनि जे मथां ऐं पूरे शेख ज़ैद कॉलोनी वारनि जे मथां रहम जी नज़र फरमाई आहे, करम जी नज़र फरमाई, बाज जी नज़र फरमाई, मेहर जी नज़र फरमाई। जो अव्हांखे उहो बरकत ऐं रहमत भरियो प्रोग्राम नसीब फरमायो अथई, जंहिंमें अव्हां समूरनि खे पंहिंजे नेकोकार ऐं गुनहगार अखियुनि सां स्टेज ते रहमत ऐं बरकत ऐं हिदायत भरियो क़ुरान अज़ीम नज़र अची रहियो आहे, जंहिंजी ज़ियारत करण सां ई सगीरा गुनाह माफ़ थी वेंदा आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो ऐं पूरी जमात सबूरी ऐं लाड़काणे जे ज़ैद कॉलोनी, शेख ज़ैद कॉलोनी जा रहवासीओ, मां वटि उहे अल्फाज़ न आहिनि जेके मां अव्हांजे फज़ीलत में अर्ज़ु करे सघां। अॼु तव्हां सभिनी जे मथां करीम वॾो करम फरमायो, रहीम वॾो रहम फरमायो, बाजारे वॾी बाज फरमाई, जो हिन क़ुरान शरीफ़ जे सूरत में पूरे शेख ज़ैद कॉलोनी वारनि मथां अल्लाह ताला पंहिंजे मेहर ऐं बाज सां रहमत जो शक झुलाए छॾियो। वाइद खां अॻु में मारूज़ात पेश करण खां अॻु में मुअद्दबाना सभिनी खे मां अर्ज़ु थो करियां
त ईंदड़ जमात के जगह ॾियण जे लाइ बीहण खां बचाइण जे लाइ तव्हां महिरबानी फरमाए कुर्बानी कयो सभु सुरीअ जे क़ुरान शरीफ़ जे वेझा दुनिया में कंहिं बि वॾे माण्हूअ जे वेझे थियण में एॾी इज़त ऐं बरकत ऐं रहमत न आहे जेॾी क़ुरान शरीफ़ जे वेझे थियण में इज़त ऐं बरकत ऐं रहमत ऐं मग़फ़िरत आहे। शाबाश जीअं छा ईअं सभु थिए तमामु अॻिते वॾी जॻह पोयां वीचारा परेशान थींदा केतिरा परेशान बीठा आहिनि अञा सुरीअ जो ॿुधाइण वारनि ते त रब साईं जो वॾो एहसान आहे पर तव्हां ॿुधण वारनि जे मथां बि रब साईं जी वॾी मेहर ऐं बाज कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो इज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिऊ लहू व अंसितू लअल्लकुम फरमाया लअल्लकुम तुरहमून। ऐ दुनिया में रहण वारो जॾहिं में अव्हां खे कंहिं जाइ ते रहमत ऐं बरकत वारो क़ुरान मजीद ॿुधण नसीब थिए त वरी गौर ऐं फिक्र सां वरी अदब ऐं एहतराम सां खामोशी अख्तियार फरमाए चुप करे वेही ॿुधण तव्हांजो कमु आहे रहमत जो मींहुं वसाए तव्हांजे उमिरि जे गुनाहनि जी तव्हांखे माफ़ी ॾेई रहमत सां झोलियूं भरे प्यारे पैगंबर करीम जे शफ़ाअत जे लाइक़ बणाए जन्नती बणाइण मां रब रहमान जो कमु इहो वास्ते आहे जंहिंजो वॾो फैज़ आहे जन खे फैज़ मिलियो उहे कुतुब ऐं गौस बणिजी विया जन भलाइण खे रहमत ऐं बरकत ऐं हिदायत ऐं नूरानियत वारे क़ुरान अज़ीम जो फैज़ मिलियो उहे वली कामिल बणिजी विया उहे कलंदर बणिजी विया भिटाई बणिजी विया सभु चओ रहमतुल्लाह अलैहि मजमईन उहे गौसल आलमीन बणिजी विया सैयदना अब्दुल क़ादिर कुतुब रब्बानी जहिड़ा वलीअ पीरनि जा पीर बणिजी विया ख़ाजा अजमेर शरीफ़ वारे जहिड़ा गौसबाल हक़ जहिड़ा ऐं भरचूनी शरीफ़ वारे हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ साईं रहमतुल्लाह अलैहि जहिड़ा सोई शरीफ़ वारे बुज़ुर्ग जहिड़ा बुज़ुर्ग ताज मोहम्मद अमरोटी साईं जहिड़ा वलीअ कामिल बणिजी विया हज़रत हाली जी हमादुल्लाह साईं जहिड़ा खलीफ़े अहमदीन साईं रहमतुल्लाह अलैहि जहिड़ा मौलाना अब्दुल अज़ीज़ भांडवी साहब रहमतुल्लाह अलैहि जहिड़ा सैयदना साईं शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी जहिड़ा वली कामिल हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैहि जहिड़ा मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी जहिड़ा वली बणिजी विया हज़रत साईं मौलाना साईं अब्दुल करीम साहब बेर शरीफ़ वारे जहिड़ा बुज़ुर्ग ऐं वली ऐं कुतुब बणिजी विया जेके आलम बि हा त आमिल बि हा त कामिल बि हा त अकमल बि हा खुशनसीब अवां अलाए कहिड़ी अवां ज़ैद कॉलोनी वारनि जी रब साईं खे नेकी का पसंदि आई जो अॼु अव्हां जे मथां रहमत जो मींहुं वसाए छॾी मुबारक हुजनि मौलाना चने साहब खे